नाज़रीन खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। अवांखे सोबो डेरो का ख़बर ॾींदा हलूं त सोबो डेरो कोट अली बख्श होत जे रवासी फ़कीर मोरल होत पोलियो ऐं दिमाग़ी बीमारी में मुब्तला मस्तानी न्याणी सपना खे साण करे एहतजाज कयो। हिन चयो त माज़ूर न्याणी जो पीउ मरहूम निहाल होत काफ़ी अरसो अॻु फ़ौत थी वियो आहे, जंहिंखे ॿियो को बि औलाद न हुयो। मरहूम जी बेवा शबाना मुंहिंजे पुटु धणी बख्श सां शादी कई आहे। इलाइक़े जो मशहूरु पाथेदार चोरनि जो साथी इक़बाल होत ऐं संदसि पुटु पुलिस एहलकार वायरलेस ऑपरेटर ज़हूर उर्फ़ इमदाद होत यतीम मस्तानी न्याणी सपना जो घर ढाहे सिरूं खोटियूं ऐं लोह खणी वियो ऐं इमाम बारगाह जा वण वढाए वेकिरो करे छॾिया आहिनि। मस्तानी यतीम न्याणी सपना जो ज़बरदस्ती ढायल घर जो सामान खणण तां हमलो कयो ऐं कूड़ा केस करे रहियो आहे। असां इक़बाल होत जे ज़ुल्मनि खां नवाबशाह लॾे वियासीं ऐं ख़ैर ख़ैरात ज़रिए गुज़र सफ़र कयूं था। हिननि IG सिंध SSP खैरपुर खां इंसाफ़ जी घुर कई। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।